पप्पा पप्पा तव्हां वाईफाई लॻाए रहियो वाईफाई वाईफाई हे वरी छा थींदो आहे? अरे भाई तो छा थींदो आहे न सम्झां, नेट जो रिचार्ज थो करायां मां, त मुंहिंजी मोबाइल में ख़ाली नेट हलंदी न, हीअं वाईफाई हूंदो न त केतिरा बि ॼणा नेट हलाए सघंदा आहिनि हिक महिल। केतिरा बि ॼणा माना छा, असां छा 500 ॼणा रहंदा आहियूं घर में? हलाइण वारा त तव्हां ॿई आहियो न, भाउ भेण ख़ाली हलाईंदा आहियो न। अरे हा त पप्पा मां नेट जो रिचार्ज थो करायां त 20 ॾींहंनि में ख़लास थो थींदे न, त ख़लास त थींदी न, कलाक जा कलाक नेट वई हलाईंदी त माण्हू डेली सिंसियरली ख़ाली 5 या 10 मिंट माण्हू नेट हलाईंदो आहे, ही कलाक जा कलाक था हलायो। पप्पा यार प्लीज लॻाए रहो न यार, पप्पा जाम फ़ाइदा आहिनि वाईफाई जा पप्पा। न असुल न चओ, वाईफाई वाईफाई मां न लॻाईंदुमि, हे त ठीकु आहे तव्हांजी लिमिटेड नेट आहे त घर जे ॿाहिरि त अचे थो, अनलिमिटेड हूंदी त पियो ई न सॼो रूम में, सॼी ॾींहुं खणी वेठो हुन मोबाइल। पप्पा वाईफाई में जाम फ़ाइदा आहिनि पप्पा। पप्पा ॾिसो असां वाईफाई लॻाईंदा न, मम्मी यूट्यूब ते कुकिंग बि सिखी सघंदी आहे। न तुंहिंजो मतिलबु छा आहे, मम्मीअ खे रोटी ठाहिण न ईंदी आहे? माना हाणे मम्मीअ खे रोटी सिखणी पवंदी तुंहिंजे वाईफाई जे करे? यार पप्पा मुंहिंजो इहो मतिलबु न आहे यार। पप्पा सम्झाए वाईफाई यार त मम्मी न्यू डिश काई बि सिखी सघंदी आहे। सम्झाए मम्मी सां मोबाइल पई आहे, उहा वीडियो अटकंदी बि न वाईफाई जे थ्रू, और साम्हूं मम्मी ॾिसंदी बि वेंदी और न्यू डिश ठाहींदी बि वेंदी। अरे त पुटु हिन सां त मोबाइल जी नेट सही थी न, सम्झे नथो तूं? हाणे तूं छा चए कि वाईफाई जे थ्रू वीडियो अटकंदो न आहे, कंटिन्यू हलंदो वेंदो आहे, और मम्मी साम्हूं मोबाइल रखी करे काई बि नई डिश ठाहे सघंदी आहे, हा न? बराबरि आहे न? हाणे वाईफाई में उहो कंटिन्यू अॻियां हलंदो वेंदो, मम्मी जेसिताईं ठाहे तेसिताईं अॻियां नेक्स्ट स्टेप ते हली वेंदा उहो कुकिंग वारा, त मम्मीअ खे वापसि रिवाइंड करिणो पवंदो। हिते ई मोबाइल जी नेट हूंदी, भली किथे अटके बि, तेसिताईं तुंहिंजी मम्मी उहो कवर करे वठंदी न जेको डिश ठाहे थी हुन में, वरी उहो थोरो अॻियां हलंदी, वरी किथे अटकी त तूं मम्मी ॾिसो कवर करे वठंदी, तेसिताईं ठाहे थी वेंदी। इहो ई वाईफाई हूंदो, उहो अॻियां हलंदो वेंदो, वरी रिवाइंड करिणो पए मम्मीअ खे, तकलीफ़ मम्मीअ खे थींदी न। अलाह हे अटकी पिया सर, हे लॉजिक त पप्पा जो बराबरि आहे। अरे हा पप्पा मम्मी सम्झाए, मम्मी कभी कम में आहे त मम्मीअ कोई सीरियल मिस थो थी वञे त वाईफाई हूंदो न, मम्मी कंहिं महिल सीरियल रिपीट करे ॾिसी सघंदी आहे। हा त पुटु मम्मीअ कोई पेपर लिखण न वञिणो आहे कि मम्मीअ साम्हूं टीवी में मिस थी वियो त मम्मी राति जो वाईफाई लॻाए करे ॾिसंदी, पोइ सुबुह ते पेपर लिखण वेंदी हुन सीरियल जो। मम्मी छा थो करे तूं हर घड़ी? अरे यार पप्पा मम्मी में नथो कयां पप्पा, यार छा असां कुझु बि डाउनलोड करे सघंदा आहियूं, केतिरो बि वॾो एप्लीकेशन हुजे कंहिं महिल बि असां डाउनलोड करे सघंदा आहियूं। अरे त असांजो कोई कमु धंधो न आहे या धंधोदारी करे छॾियऊं असां, ऐं तुंहिंजो वाईफाई लॻाए करे सभु वेहूं पलंग ते वरी डाउनलोड कयूं? असां सभु छॾे ॾियूं, धंधादारी दुनियादारी सभु छॾे ॾियूं, सभु वेहूं पलंग ते चारई मंडली ठाहे करे सभु वेही करे डाउनलोड कयूं? तूं कुझु डाउनलोड करे, हे कुझु डाउनलोड करे। अरे हा पप्पा मां नेट ते पढ़ाई बि करे सघंदो आहियां, नेट ते हर हिकु आंसर अवेलेबल आहे। हा मन असां तोखे चङी तरह सुञाणियूं, ॾाढी श्रद्धा आहे तुंहिंजे अंदरि पढ़ाई करण जी न, अहिड़ा ॾींहं अची वेंदो आहे नेट ते पढ़ाई कने। सुबुह जेको थेलो खणी वञे थो, मंझंदि जो थेलो खणी फिटी थो करे, वरी सॼे ॾींहं में किताबनि खे ॾिसे बि नथो, ऐं तूं नेट ते पढ़ाई कने। असां अहिड़ा कर्म न कया आहिनि पुटु। पप्पा यार हीअं न आहे यार, पप्पा असांजा छा पोर्शन जाम आहे न हाणे, त टीचर चवंदी आहे घरां ई लिखी अचो, त हिन करे नेट ते सर्च करिणो पवंदो आहे, टीचर हुते न लिखाईंदी आहे। हा त सुभाणे अचां थो मां कॉलेज, तुंहिंजे ॻाल्हायांसि थो मैडम सां, चवांसि थो धीरवेंद चयो त टीचरूं आंसर नथी लॻाइनि, असां वाईफाई लॻायो त आंसर लिखूं असां, चवांसि थो मैडम खे सिधो कयांसि थो सुभाणे हली। न